अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अला व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहाति मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुजुबरी सुजुबरी सुबह
पखिन खोल्या पर किन मीड़िया मोती माणक किन मेड़ा मोती माणक किन मेड़ा कख अदा तनखे मिला लख जो आसरो अल्लाह में बुलंद आवाज़ तू बाकर अचवलाह दे कर निवड़त न्याज़े फानी ही जहाना फना थी विंदो बाकी आकड़ छाजी जैं जा सर सुचा अमल अल्लाह वट सो खण दो बाजी सच लिखो अब्बासी समझो सिट सराज जी मदनी मुगल अमना दचन मदनी मुगल अमना दचन खुशबू बदन शागे जमन इथबी वतन उथबी वतन सल्ली अला रगमत वला अरबी अया ए झाम था कैना दिठा रगमत वला अरबी अया ए झाम था कैना दिठा सलवात खुद पढ़दा खुदा सल्ली अला तकबीर हक ताबीर हक नजीर हक बशीर हक अमीर हक मक्केदाग अमीर हक सल्ली अला काबिल सर एहतराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मजीद दोस्तों भाइरों बुजुर्गों अल्लाह तबारक व तआला जी कुरान अजीम जा आया जो कुछ हिस्सो अवां दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर तिलावत क्यों रब करीम जे दर्दो आहे त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं असां समूरन खे अमल जी तौफीक अता फरमाए उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी दोस्तन जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मकबूल फरमाए उलमा जो अचण बुधाइण अवां जो अचण बुधण रब साईं पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर भी फरमाए ए अल्लाह अमल जी तौफीक भी अता फरमाए ये कुरान जी कचहरिया भली महफिल अल्लाह तबारक व तआला अज तवां असां खे कुरान अजीम जी महफिल ए कुरान अजीम जी कचहरी में जमो फरमायो पुमाकड़ो सहाबी जो वाक़ियो रसीनो आया इमामुल अंबिया मुझे मोहम्मद जो सहाबिया हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला सोने जे कचहरी में बैठो आ मुझे हुजूर फरमायो ए अबू हुरैरा कसरत सा केड़ो अमल कंदो आ साईं जे करे ॾींहं जो भी टेम मिले त तो मोहम्मद जो कुरान पढ़ा जे रात जो भी टेम मिले त तो मोहम्मद जो कुरान पढ़ा बुलंद आवाज़ इमामुल अंबिया फरमायो अबू हुरैरा या लाइन वठंदे वठंदे जे तू दुनिया जे जहान में हलियो वहीं तुझे कब्र जे मथा अल्लाह जे रहमत वारा मलाक ई हाज़री भरींदा जी हाजी एहराम बधी करे काबतुल्लाह जे तवाफ ऐं दीदार जे लाइ वेंदो आहे कुरान जी कचहरी का मामूली कचहरी न
जेका मां आवाज यारो तिलावत कई अल्लाह तो फरमाए वादल्लाहुल्लज़ीन आमनू, अल्लाह तो फरमाए मां अल्लाह ईमान वारन सां वायदो पियो कयां। कैसा आवा? ईमान वारन सां। व अमिलुस सालिहात, अमल भी सालिह कई। मिनहुम मगफिरतुम व अजरन अज़ीमा, ईमान भी आंदई, ईमान खां बाद अमल भी सालिह कई। अल्लाह तो ऐलान फरमाए मां अल्लाह मगफिरत भी फरमाइंदो मां अजर अजीम भी अता फरमाइंदो। ईमान खां बाद अमल शर्ता। ताज़ीज़ो ये दुनिया जो जहान तैयारी जो जहान आ। अल्लाह तो कुरान में फरमाए वला तंस नसीबक में दुनिया, मां रब तव्हां जो आखिरत वारो सो दुनिया में रखियो आ। वो केड़ो आबा? मौत जी तैयारी है। वो हिस्सो मौत जी तैयारी। काडे आ अबा, काडे आ दादा, काडे आ दुनिया जा बादशाह। अॼुकल्ह जेकॾहिं को हल्को माण्हू भी आहे अबा, कुरान पढ़ंदो आ, नमाज पढ़ंदो आ, मौलाना टेम ही कोन थो मिली। वक्त जो बादशाह हो सुल्तान आलमगीर रहमतुल्लाह अलैह। मां किताब में पढ़ियो जेके 5000 पैगंबर जूं हदीसूं ज़बानी याद हुई। 5000। सुल्तान आलमगीर वडो बादशाह थी गुजरियो। कुरान जो भी हाफिज हो। शाम जो पहरो, शाम जो पहरा, टोपियूं पियो ठाहे, टोपियूं। रईअ जा कुछ माण्हू के कम जे लाइ असांजो बादशाह असांजो वॾो आहे, छा कंदो पियो? के बादशाही त आहे, पैसो त आहे, पर इहो पैसो मुंहिंजो न आहे, रईअ जो पैसो आहे। हे टोपियूं इन जे करे तो ठाहियां, हथ जो पोरियो करे पंहिंजे पैसनि जो कफन वठी करे वञा त मांखे पंहिंजे इन मजदूरी वारो कफन मिले। पोइ तव्हां असांखे को फिक्र आहे? हाँ बा, केड़े भी पैसे जो कफन मिले। एड़ा बादशाह भी गुजरिया, टोपियूं ठाहे विक्रो करे हलाल जे कमाई जे लाइ कफन तैयार करण वारा भी चवान दुनिया जो जहान छॾे। तदी तो वक्त अथव तैयारी। अल्लाह अकबर कबीरा, उहे जवान भी दुनिया जे जहान में वया नजर कजा। अल्लाह अकबर कबीरा, मां तारीख जे किताब में पढ़ियो आ। मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह, मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह जेको विलायत जो पेकारा नजर कजा। अल्लाह अकबर कबीरा, मां साईं जे जिंदगी जे तारीख जो जिंदगी जो नजर कजा के बुजुर्ग किताब लिखियो आ, उन जो मां मुतालो कयो। मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह नजर कजा। अगर को मुरीद विंदो आ अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह ये जुमला चवंदा 20 ॾींहं मुझे तरीके जे मुताबिक मुझे चवण ते जिंदगी गुज़ार, विलायत तुझो मुक़द्दर आ। चओ न सुभान अल्लाह। वो मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह जॾहिं दुनिया जे जहान में लाडाणो फरमायो, नज़र कजा जे कब्र जे कब्र मां जन्नत जी खुशबू हली आ, जे कब्र वारे मिट्टी मां जन्नत जी खुशबू हली आ। एड़ा जवान दुनिया जो जहान छॾे आ, हल हल जो जहान आ। नज़र कजा अचण जी तरतीब आ, वञण जी काई तरतीब न आहे। अल्लाह अकबर कबीरा, तव्हां सां बंगला त तयार कया, ज़मीना तैयार कयूं, पिलाड़ तैयार कया, बच्चा नौकरिन जे लाइ तैयार करा है, पर अफसोस सां चवणो थो पए तव्हां सां मौत जी तैयारी कोन्हे कई। नज़र कजा अल्लाह जो कुरान थो फरमाए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत
चौन सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस के अंदर ऐलान फरमायो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तो कुरान में फरमाए हर नफ्स के मौत जो मज़ो चखणो आहे, हर नफ्स के मौत जो मज़ो चखणो आहे। नजर कजा तव्हां असांखे केले जो ज़ाक़ो मालूम आहे, केले जो ज़ाक़ो मालूम आहे, अंगूर जो ज़ाक़ो मालूम आहे, सूफ़ जो ज़ाक़ो मालूम आहे, पर तव्हां असांखे मौत जो मज़ो भी हिक दिहाड़े चखणो आहे। वक्त जो नबी आहे, दिलबर नबी आहे, दादलो नबी आहे, हज़रत ईसा रूहुल्लाह। उलमा का ॿुधंदो अल्लाह तबारक व तआला हज़रत ईसा नबी के इहो मौजूदो अता फरमायो नज़र कजे अल्लाह अकबर कबीरा। अगर मुर्दे जे साम्हूं इशारो कंदा नज़र कंजा वो जिंदा थी वेंदो। इहो नबी के अल्लाह तबारक व तआला मौजूदो अता फरमायो। कुछ नबी दे माण्हू गलजी आया जैसे तव्हां ताज़ियूं ताज़ियूं कब्रनि जे साम्हूं पी करे पढ़ंदा आहियो, मुर्दो उथो उथी वेंदो आहे। सही फलानी पुरानी ख़बर आहे उन जे मथां बीही करे पढ़ो, ॾिसो त सही तव्हांजो मौजूदो वक्त जो नबी हज़रत ईसा रूह अल्लाह। उलमा खां वाक़ियो ॿुधंदा आहियो जॾहिं कब्र जे मथां पढ़ियो आहे इशारो जो कयो नज़र कजा मुर्दो कलाम कंदो पियो आहे। अल्लाह जो पैगंबर हज़रत ईसा रूह अल्लाह पुछंदो पियो आहे तुंहिंजो नालो छा आहे? जैसे मुंहिंजो शाम नालो आहे, मां नूह नबी जो बच्चो आहियां। नबी फरमायो तोखे घणो कब्र में वक्त थी वियो आहे? जैसे 1000 साल गुज़री चुका आहिनि, अञा मुंहिंजे मुंहं मां मौत जी कौड़ाण न वई आहे। अज़ीज़ो मौत जो ॾाढो ॾुखियो झटको आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए जॾहिं इंसान जे मथां मौत ईंदो आहे 360 रग टुटी पवंदी आहे। नज़र कजा तव्हां असांजे वार खे महटो ईंदो आहे, अखियुनि मां पाणी निकिरी वेंदो, चीच खे महटो अॼु जिस्म जे कंहिं बि टुकड़े खे ईदा वठे तकलीफ़ पहुचंदी आहे। मौत जो ॾींहुं सकरात वारो ॾींहुं ॾाढो ॾुखियो आहे। तव्हां असां कहिड़ी तयारी कई आहे? अल्लाह अकबर कबीरा। पाक नबी मुंहिंजे मोहम्मद जो सहाबी आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं इहे जुमला चया अल्लाह तबारक व तआला मांखे गांव करे मांखे गांव करे जो जानवर खाई ख़त्म करे वञण लाइ वो हज़रत उमर जो वारो आयो। वो हज़रत उमर जेके इमाम लंबिया मुहम्मद मुस्तफा जन्नत जा सर्टिफिकेट ॾेई छॾिया। वो हज़रत उमर आराम आराम में आहे। अल्लाह अकबर कबीरा। जॾहिं तोरो सुजाग थियो आहे कॾहिं हेॾे पियो पासो मत कॾहिं हेॾे मतींदो पियो आहे के चवण वारे चयो उमर तूं त जन्नत जो हक़दार आहे, कहिड़ी गणती आहे निंड कोन कंदो पियो आहे। हज़रत उमर तो फरमाए मांखे कब्र जो अंधारो यादि आयो। कब्र जो अंधारो जंहिंजी जन्नत बि पकी। इमामुल लंबिया मुहम्मद मुस्तफा जेके ख़ुशख़बरियूं ॿुधायूं। हज़रत उस्मान हज़रत उस्मान पाक नबी मुंहिंजो मोहम्मद जो सहाबी आहे। कब्रिस्तान जे अंदर वयो एॾो तरनो आहे एॾो तरनो आहे जो दाढ़ी मुबारक मां घोड़ा वही आया। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत अली मुटना शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नज़र कजा कब्र के याद करे ज़ारो कतार रुनो आहे। अबू बकर उमर उस्मान हज़रत अली जड़ा जवान नज़र कजा रोई रब के रिझाए। अल्लाह तबारक व तआला इए इहो मकाम अता न फरमायो। सहाबा जी वॾी कुर्बानी आहे। खोल रब जो कुरान खोल रब जो कुरान फरमाए उलाइका अल्लज़ीना इम्तहना अल्लाह। चौन सुभान अल्लाह। अल्लाह तो कुरान में फरमाए मां नबी जे साहबा का इम्तिहान वरदा आज़मायो मान उलाइका अल्लज़ीना इम्तहना अल्लाह क़ुलूबहुम लित्तक़वा। अल्लाह तो कुरान में फरमाए मां नबी जे यारन के आज़मायो। अल्लाह तू पैगंबर जे यारन के आज़मायो सबक केड़ा मिला। अल्लाह तो कुरान में फरमाए क़ुलूबहुम लित्तक़वा। उनन जे दिलनि दे दिल वारे पन्ने दे दिल वारे पेपर दे मां रब के तकवा दा सबक मिला भव दा सबक मिला। अल्लाह केड़ो इनाम दींदो पियो आहे। खोल रब जो कुरान फरमाए लहुम मग़फ़िरतु अजरुन अज़ीम।
अल्लाह तबारक व तआला ऐलान कंदो पियो मां अल्लाह अदर अजीम जो ऐलान पियो फरमाया बख्शिश जो ऐलान पियो फरमाया तव्हां असांजी काई कुर्बानी ना है तव्हां असांखे मुफ्त में कुरान मिलियो आहे मुफ्त में कलमो मिलियो आहे अल्लाह अकबर कबीरा पोइ मां बार बार चवंदो पियो अचां नज़र कजां नमाज़ जी परवाह ना आहे नमाज़ जी परवाह ना आहे जेकॾहिं नमाज़ जी ॻाल्हि कंदो जे नमाज़ पढ़े तॾहिं बि मौलवी हक़ ॿिए जे खाइण खां बचे तॾहिं बि मौलवी हराम खां बचे तॾहिं बि मौलवी व्याज खां बचे तॾहिं बि मौलवी ज़िना खां बचे तॾहिं बि मौलवी अब दलील कहिड़ो आहे जैसे मां अवाम जो माण्हू आहियां तू नबीअ जे उम्मत जो आलिम आहे मां अवां खां पुछंदो पियो आहियां छा आलिम जे लाइ दीन ॿियो आहे जाहिल जे लाइ दीन ॿियो आहे न इस्लाम तो समूरनि जे लाइ बराबरि आहे दीन इस्लाम समूरनि जे लाइ समूरन जलावा बराबर तमासा अल्लाह अल्लाह जो रसूल जा हुदूद तोड़े सजा लीका लताड़े सजा कोल रब जो कुरान सवियों सी पारो सूरे हुजरात जो मुंडा अल्लाह तो कुरान में फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू अल्लाह तो कुरान में फरमाए लफ्ज़ी माना पे बुधाया या अय्युहल्लज़ीना आमनू अल्लाह तो कुरान में फरमाए ए ईमान वालो ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूल अल्लाह तो कुरान में फरमाए न विखू वदायो अल्लाह दे रसूल दे गालने का व रसूलिही वत्तकुल्लाह बिजो मां रब्बगा अल्लाह तो फरमाए मां ॾाढो भी आया है नज़र कजा अगर कौम जो चंगो पकड़ी नहीं गिरेबान छड़ाई नहीं मोतबर पकड़ी नहीं हुकूमत पकड़ी नहीं जान सदावी ने अल्लाह तो कुरान में फरमाए वल्लाहु अज़ीज़ुल ज़ुल्क़ाम रब कुरान में ऐलान फरमायो जेकॾहिं मां पकड़ियो मां छॾाइण वारो कोई न रहंदई अल्लाह अकबर कबीरा तमाम असां अॼु अल्लाह जे रसूल जा हुदूद तोड़े छॾिया विखा वधाए छॾियो अल्लाह अकबर कबीरा अॼु ज़ुल्म भी असां में आहे बरबरियत भी असां में आहे चोरी भी असां में आहे ज़िना भी असां में आहे व्याज भी असां में आहे ठगी भी असां में आहे चुगलखोरी भी असां में आहे बदमाशी असां में आहे उरियानी असां में आहे अल्लाह अकबर कबीरा कत्लो गारत भी असां में आहे एतिरो ढोर जो खून सस्तो ना आहे जेतिरो इंसान जो थी चुको आहे अज़ीज़ इंसान रब खे ॾाढो प्यारो आहे नज़र कजा इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबतुल्लाह जो तवाब कंदा पिया पाक नबी मुंहिंजो दिलबर नबी मुहम्मद मुस्तफा तवाब करे मोटन विया इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा काबतुल्लाह दे निहारे करे नबी पाक जुमला फरमाया ए अल्लाह जा काबा तुझी भी हुर्मत वदी आहे ए अल्लाह जा काबा तुझी भी इज्जत वदी आहे ए अल्लाह जा काबा तुझी भी अजमत वदी आहे ए अल्लाह जा काबा तुझो भी वकार वडो आहे पर हिक इंसान जी इज्जत ऐं वकार अजमत अल्लाह जा काबा तोखो भी मथे आहे काबतुल्लाह मखलूक रब खे ॾाढी प्यारी अल्लाह जो नबी आहे हज़रत नूह अलैहिस्सलाम कोल रब जो कुरान दुआ घुरंदो पिया उम्मत जे लाइ तबलीग करे करे नबी थको आहे दुआ घुरे मुंहिंजा अल्लाह खे ज़ालिमनि मुंहिंजो क़दुरु न कयो आहे अल्लाह मूंखे अहज पहुचायो तकलीफ़ ॾिनो ईज़ाब ॾिनो अल्लाह अकबर कबीरा अल्लाह जो नबी नूह अलैहिस्सलाम दुआ घुरंदो पियो आहे मैं रब्बि ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन तैयारा नज़र कजा अल्लाह जो नबी आहे जो गुरे फतवा दा जुमला जो चई अल्लाह तबारक व तआला नूह नबी जे दुआ के कबूल फरमायो नज़र कजा ज़मीना तबाह फसल तबाह ढेर ढगा तबाह जन ईमान नानो लाह निकरिया उन मानन जा जादे कादे तबाही पानी जो तूफान आयो पानी जो सैलाब आयो नज़र कजा अल्लाह तबारक व तआला फरमायो मुजा नूह नबी हाने फारिग वेठो आ मां अल्लाह हुकुम तो कया है त मिट्टी जा ठाव तैयार कर यो वाक़ियो मुफ्ती तकी साहब इस्लाह खुतबाल जुल्द नंबर 8 में लिखियो अल्लाह पाक फरमाए मुंहिंजो नूह हाणे फारिग वेठो आहियां मां अल्लाह हुकुम पियो कयां त मिट्टी जा थां वठां अब नबी ते त इत्तिबा दंगो आहे न हां साईं नबी ते इत्तिबा दंगो आहे हज़रत नूह अलैहिस्सलाम
मिट्टी जा बर्तन तैयार कया ढेर हणी छड़ा बर्तन जा नजर तगजा घर क्यों लगी वयूं थावनियूं अल्लाह फरमा मुजा नूह नबी हाने मां रब हुकुम तो कया मिट्टी जा थाव जेके तू बनाया दी रात मेहनत करे तू ठाया पांजे हथन सा ठाया मां अल्लाह हुकुम तो कया इनके भंजी भोरा कर अल्लाह दी रात मां मेहनत कया अल्लाह मुजी मेहनत जाया थी नी इन मिट्टी में मुझो पघार अल्लाह फरमा मुजा नूह नबी मिट्टी भी मुंजी आ हुकुम भी मां कयो माए मिट्टी भी मुंजी आ हुकुम भी मां कयो माए मिट्टी जा पिनोड़ा बनाए पिनोड़न मां थाम बनाए पिनोड़न मां बर्तन बनाए अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला फरमाओ ओ मुजा नूह नबी मां हुकुम भी वरी मां तो कया इनके भंजी भोरा कर अल्लाह दी रात मां मेहनत कया इन मिट्टी में मुझो पगारा रब जो हुकुम अल्लाह तबारक व तआला जो हुकुम ते लब्बे के चई करे टुकर करे छड़ा बर्तन हजरत नूह पैगंबर मथे पे हथ दई करे अल्लाह जे धरती ते अरमान में बैठो अल्लाह फरमा मुजा नूह नबी केड़े अरमान में बैठो अल्लाह मुजी मेहनत जाया थी वई मुझो पत्थर जाया थी अल्लाह पाक फरमायो मुजा नूह मिट्टी भी मुजी आ हुकुम भी मां कयो मां वरी हुकुम भी मां कयो मां त मिट्टी जा था वड्राए त वो तकड़ करे तो किए भरदो आ पतवाऊं जो तो पांजे हथ ना मिट्टी जा था वठाया तो के एडा प्यारा मां अल्लाह तबारक व तआला पांजे कुदरत वाले हथ ना पांजे मखलूक ठायो अल्लाह पाक फरमा मुजा नूह नबी इतरा तो के मिट्टी वाला बर्तन प्यारा ना है जेतरी मखलूक मां अल्लाह के प्यारी आ जेतरी मखलूक मां रब के प्यारी आ वरन जी चवणी आ जको जुड़ियो जको मुड़ियो सो जुड़ियो जेको मुड़ियो सो जुड़ियो पर अज तमाशा में बर्दाश्त ना है बे चंबो हंडो तू लठण ने ओ लठण दे तू पिस्टल हणने जो तमाशा में बर्दाश्त जो मातो निकलियो अल्लाह अकबर कबीरा नजर कजा जद पाक नबी मोहम्मद तो फरमाए आखिरी दौर जे अंदर नढियो नढियो कोमा उरूस तेनियो अज कोम ते दात ना है नढिन नढिन कोमन वाला मानो में जालिम बन दिया दरिंदा बन दिया अल्लाह अकबर कबीरा घटो न मोहम्मद जे कलमे पढ़ वाले मुसलमान जो लाश पियो मिले कदे बाग में मिलंदो पियो नजर कजा सरन जे तादाद में कपाली झड़न में अल्लाह अकबर कबीरा जवान जा लाख निकरिया हाने मास के जे अंदर 13 मानो कत्ल थिया मदई जी जे अंदर 41 मानो कत्ल थिया अजीजो इंसान जो खून एतरो सस्तो ना है रब के मखलूक प्यारियां अगर को घट वध गालई परदा जो मादोदार रब तो के वदाइनो वक्त जो वलीउल्लाह हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह तजला जे किनारे तावींदो पियो बेड़े ते टे नौजवान सफर कंदा पयान दुहल बेड़े में पियो वजाईना गाईंदा खाईंदा पींदा वींदा पयान हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ते नजर पया मुल्ला करे टोक करे वेहीरा मुरीद गदा साईं पटवा जा जुमला फरमायो जालिमन के पतो ही ना है अल्लाह गवारे जो कदर किया कबो मुफ्ती तकी साहब किताब में लिखियो आ त हुजूर फरमायो इल्म वारे मानू जे कावड़ खां भी बचू माना जेको आलम आ जेके कुरान हदीस जो असा जो नवाबाजी मुल्ला चे इए कयो जे करे इए न कयो से फलाणो आलिम ता है आलिम ता आए पर अमल ना है नजर कया मुफ्ती तकी साहब मजा सा बयान कयो अबा अल्लाह तबारक व तआला इन कुरान के अंदर अबे अम्मा जे कदर जो हुक्म दिनो भले अबो अम्मा मुशरका तरे भी औलाद के अदब करनो भले अबो अम्मा काफरा तरे भी उनजो एहतराम करनो नजर कया भले आलिम ता है पर अमल ना है पर इल्म जे करे तरे भी वो आलिम तमा सा जे ला काबिल एहतराम तरे भी काबिल हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जे मत्सा जालिम ने टोक गया मुरीद अर्ज कंदो पियो सही बतवा दा जुमला फरमायो अल्लाह अकबर कबीरा है हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जड़ा वफादार कादोइना हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह हथ खणी करे दुआ दा जुमला फरमाया अल्लाह जे खुशी में खिलंदे खाईंदे पींदे अल्लाह जे बेड़े में वींदा पयान ओ मुजा अल्लाह इनके बुराई को बचाए नेक अमल की तौफीक अता फरमाएन अल्लाह जिनके दुनिया में तू खुशी अता फरमाया मुझा करीब रब्बन के आखिरत में भी ये माला माल फरमाए उन्होंने घटवद गलायो पर बुजुर्ग दुआ दे रब करीम के मखलूक ॾाढी प्यारी आ सही मुस्लिम जे अंदर मुझे नबी जो फरमान बीठो आ बुलंद आवाज़
मौला कयो असां ते एहसान पहिरियों नंबर, मौला कयो असां ते एहसान पहिरियों नंबर। निर्मल नबी दिनोई, निर्मल नबी दिनोई ओ कयो मान पहिरियों नंबर। मौला कयो असां ते एहसान पहिरियों नंबर। आयो आखिर में साईं, आयो आखिर में साईं ऐलान पहिरियों नंबर। मौला कयो असां ते एहसान पहिरियों नंबर। ॿिया सभु किताब किताब इलाही, बणियो गियो क़ुरान कलाम इलाही। किताबन में चूंडे चूंडे ओ कुरान पहिरियों नंबर। जो न सुभान अल्लाह नजर दगजा ओ पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए, सही मुस्लिम जे अंदर मुझे पैगंबर जो फरमान बीठो आ, हुजूर तो फरमाए अगर को मुसलमान तंग दस्ती में फाथल ना, परेशानी में फाथल ना, अगर को मुसलमान वनी करे मुझी मदद करनो तो अल्लाह तबारक व तआला मस्जिद मैदान जे अंदर उनजी तंग दस्ती के अल्लाह दूर फरमाईंदो। हिकिड़े हदीस में वाक़ियो ईंदो आहे, इमामुल अंबिया फरमायो जॾहिं अल्लाह तबारक व तआला हिसाब किताब वठंदो, हिकिड़ो रब करीम जो अहिड़ो बानो हूंदो जॾहिं अल्लाह जा मलाइका ईंदा आमाल नामे में निहारींदा, रब ॾे अर्ज़ खणी ईंदा, अल्लाह न निमाज़ जो अमल आहे, न हज जो अमल आहे, न ज़कात जो अमल आहे, न को अहिड़ो को तहज्जुद जो अमल आहे, अल्लाह जो अमाल नामो ख़ाली आहे। अल्लाह पर हिकिड़ो दुनिया में कमु करे आयो, हा नहीं हिकिड़ो दुनिया में कमु करे आयो आहे। रब करीम खे त इल्म हूंदो, पर अल्लाह तबारक व तआला रब करीम खे त इल्म आहे। अल्लाह तबारक व तआला गैब खे ॼाणींदड़, सीननि जे राज़नि खे ॼाणींदड़, अल्लाह अकबर कबीर। पर अल्लाह तबारक व तआला मलाइकनि को इज़हार कराईंदो, मलाइका अर्ज़ कंदा अल्लाह नमाज़ जो अमल न आहे, हज जो अमल न आहे, ज़कात जो अमल न आहे। अल्लाह दुनिया जे अंदर एक कारोबारी माण्हू ताजर माण्हू जॾहिं हिन जा वापारी माल खणी वेंदा उनखे पार तूं कंदो, अगर देती 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 लेती वारे मामले में के गरीब सां मसलो थी पवे, पैसो मुंहिंजो आहे उन गरीब जे लाइ माफ़ी जो ऐलान कजो। सही अमल करे आयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह तबारक व तआला ऐलान कंदो दुनिया में ही मुझे बानन ते रहम करे आयो, अॼु मां रहम पियो फरमायांस। हाँ नहीं अब जेड़ा कम कंदो वरी सिलो भी एड़ो मिलंदो, सिलो भी एड़ो मिलंदो। हदीस जे अंदर इंदो आ, सही बुखारी जो वाक़ियो आ, हिकड़ी सान्यानी औरत आ रस्ते सां ईंदी पई आ, मशहूर वाक़ियो आ, उलमा का ॿुधंदा हो। गर्मी जी मौसम आ, हाड़ जा ॾींहं, हिकिड़ो कुतो आ उञ मरंदो पियो आ, उन जे करे ज़बान निकिती पई आ, अल्लाह अकबर कबीर। सान्यानी औरत जो गुज़री आ, उनखे कहल अची वई, क्या सोचियो ए साल पैदा थी पियो, नज़र कजा अल्लाह अकबर कबीर। चमड़े जी चप्पल पातल ना, बोझो पातल ना, लाए करे वो पानी मां पानी जो भरे आई, कुत्ते के ढुक दी पई आहे, कुत्ते के खिदमत कुत्ते जी खिदमत कंदी पई आहे। अल्लाह तबारक व तआला इन अमल जे करे ज़ान्यानी औरत जे हक़ में अल्लाह बख़्शिश जो ऐलान पियो फरमाए। पो मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां, अबा असां बि प्रोग्रामनि में अचूं वञूं था, पोइ काथे काथे वेंदा आहियूं, नौजवान दोस्त अर्ज़ कंदा आहिनि सही हथ खणूं त अल्लाह बाबे खे तौफ़ीक़ ॾे त शादी कराए। अड़े तकड़ कहिड़ी थी साईं, इहा बि त नबीअ जी सुन्नत आहे न, चवंदा न। हा वाह, माना मिठियूं मिठियूं सुन्नतूं यादि आहिनि, पोइ माफ़ करणु बि त मुंहिंजे मोहम्मद जी सुन्नत आहे, इहा बि त रसूल जी सुन्नत आहे। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा उम्मत जे मथा केॾो शफ़ीक़ हा। उलमा खां ॿुधंदा हो, हिकिड़ी कुराड़ी आहे इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा गुज़र कंदा आहिनि, नबी पाक जे मथां कतरो सटींदी आहे, गंद सटींदी आहे, ईज़ा वॾींदी आहे, तकलीफ़ पहुचाईंदी आहे। कुझु ॾींहं गुज़रिया, मुंहिंजो दिलबर नबी मोहम्मद गुज़रियो, गंद मुंहिंजे मोहम्मद खे नज़र न आयो। पाक नबी मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफा सहाबा खां मालूम फरमायो उहा कुराड़ी किथे आहे, मां मोहम्मद खे नज़र कोन पई अचे। आका पतो पयो कुराड़ी बीमार आहे। पाक नबी मुंहिंजो दिलबर नबी
मोहम्मद मुस्तफा तैयार जा इन कुराड़ी को तबीयत पुछणी आ अज तवा ऐसा सके भाइरन का पुछण दे ला तैयार न आयो मिटन का पुछण दे ला तैयार न आयो दोस्तन का पुछण दे ला तैयार न आयो पाड़े वालन का पुछण दे ला तैयार न आयो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा उन कुराड़ी के दरवाजे आया मशहूर वाक्यो कुराड़ी जी न्याणी निकरी आई हुजूर के ॾिसी वरी मां ॾे मोटी वई अम्मा वो मोहम्मद आयो आ जेके तकलीफ़ा ॾींदी आहे घर जो अॼु घर में वॾो भी न आहे सरबराह भी न आहे ॾुखे टाइम ते मोहम्मद आयो आ लगे तो मोहम्मद बदला वठण आयो आ न्याणी मोटी आई पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए अम्मा मां तो को बदलो वठण न आयो आ अम्मा मां तुझे जी जलमागा तबीयत पुछण जे लाइ आयो आ इमाम लंबिया मोहम्मद मुस्तफा कुराड़ी जे तबे ते आया कुराड़ी जे अंगण ते आया दिसी करे कुराड़ी जे अखिन में पानी वही आयो चोंदी पया मोहम्मद वडे अखलाक वाह नबी आ मां तुझे मदो गंदो सुलाया तकलीफ ॾिनियो माए आंजो पहुंचायो माए ईज़ा वॾनायो माए सतायो माए तड़पायो माए अन्या भी वरी पुछना आयो मुझो मोहम्मद तो फरमाए अम्मा मां के पतो पयो अम्मा कुराड़ी बीमार थी पईया तकलीफ ॾियण इहो तू तो अखलाक आ पर दुश्मन खां भी तबीयत पुछण मोहम्मद करीम जो अखलाक आ नारे तकबीर शाने मुस्तफा अखलाके मुस्तफा जिंदाबाद अखलाके मुस्तफा जिंदाबाद कुर्ब अहिड़ा कजई जो अंदर ठारे छजई बुलंद आवाज़ कुर्ब अहिड़ा कजई जो अंदर ठारे छजई मुजा मीर मोहम्मद बेड़ो तार छजई कुर्ब अहिड़ा कजई जो अंदर ठारे छजई चवन सुभान अल्लाह नवरत गजा उआ भी कुराड़ी औरत मको सदियों हिंदी भैया अल्लाह अकबर कबीरा कुराड़ी के पतो ही ना है जे जान मोहम्मद जे करे मको भई सदियों आया रस्ते में वो मुझो पाक नबी मोहम्मद मिलो अम्मा का देवी दी भैया मथे ते बाण हाथ में पानी दी बोतल ना पर सामान खण जड़ी ना है तमाम ज़ईफ कुराड़ियां मुझो मोहम्मद तो फरमाए अम्मा का देवी दी भैया अब्बा मक्के में नबी पैदा दो जे जो नालो मोहम्मद तेरे चेहरे में असर आ तेरे गुफ्तगू में असर आ तेरे अंदाज में जादू आ मुझे पुट भी उन मोहम्मद जो कलमो पढ़ियो आ मुझी नुह भी उन मोहम्मद जो कलमो पढ़ियो आ मां उन मोहम्मद को बतन देला मक्के के सदियों हिंदी पईया कुरानी के पतो ही ना है जे जान जकर मक्को सदियों पे वना यो दिलबंद मोहम्मद आ अल्लाह अकबर कबीरा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा उन कुरानी जो बदन खरियो ईंदा बयान रस्ते में खटवती गालाए गारियों दी पईया ताना दी पईया घटवत पे गालाए अल्लाह अकबर कबीरा कुराड़ी पांजे मंजिल मकसूद पे पहुंचिया झोल खणी करे दुआऊं दी पईया सदाई बच्चा खुश रहने तुझा वडा थोरा तुझा वडा एहसान बच्चा नालो तो बुधाए वडे अखलाक वारो वडे मोहब्बत वारो वडे सुठे किरदार वारो मालिक नाम जो मानो पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए अम्मा इन काल के राज रहंदे मता बुधाया नाराज न थी वने न तू वडा थोरा गया वडा एहसान गया नालो बुधाए केरा का देवी दो पे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना नबूवत वारा ने सावण जे मींह जी अठमी पया मुझे मोहम्मद तो फरमाए अम्मा जे मोहम्मद के घट पे गालाए जे मोहम्मद के गारियों पड़े अम्मा वो मोहम्मद मां है हुजूर करीम जो कलमो पढ़ी मोहम्मद जी गुलामियानी बनजी वई अल्लाह अकबर कबीरा अज तवां के छा थी वियो हिदायत को जमीन जो फितर ना है घर वेठे मिली वेंदी हिदायत जे लाइ तकलीफ बर्दाश्त करणी पवंदी उलमा जे निस्बत में अचणो पवंदो सुलह जे निस्बत में अचणो पवंदो अज़ीज़ो सहाबा वॾियूं कुर्बानियूं खंदक जो मैदान आखिरी गाल पाक नबी मुझे मोहम्मद जो सहाबी हुजूर दे आयो आका कुर्बान वञा उन सतायो भुख सतायो अल्लाह अकबर कबीरा कुर्तो मुबारक जो हटाए एकड़ो पत्थर बदलना नबी पाक दिल पर नबी मोहम्मद मुस्तफा मां प्यार में चोंदो मोहब्बत में चोंदो हो रब मोहम्मद शाहे अरब रब जी रुबूबियत मोहम्मद जी नबूवत खुदा जी खुदाई मोहम्मद जी मुस्तफाई अल्लाह राजवारो मोहम्मद में राजवारो हो महबूदा हे महबूबा ही घुरंदो हू दींदो ओ दिल खां थकबो नागे मोहम्मद चो वतन का थकबो नागे
बुलंद आवाज़ सां ॾाढे फरमाया वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। चओ न सुभान अल्लाह। नज़र दगजा इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा पांजे नबूवत वारो कुर्तो मुबारक जो हटायो मुझे नबी पाक अगे हिक खां ब पत्थर बदलहा। मुझे नबी जो सहाबी हजरत जाबिर जे हुजूर जे विसाल का बाद हिकड़ी हदीस जे तस्दीक जे लाइ 1500 किलोमीटर पंध करे शाम जे मुल्क में एक हदीस जी तस्दीक कई। वो हजरत जाबिर हुजूर दे आयो साईं एक ओ सहाबी बियो अवां बबिया मां अवां जी दावत पियो कया। चो सुभान अल्लाह। तफसील में कोन था वञ। घर जे अंदर आयो घरवारी के चे परेशानी भी आहे कमाल भी थी वियो। जे परेशानी केड़ी आ जे परेशानी आ मुझे मोहम्मद के बुख सतायो आ मुझे नबी के उन सतायो आ कमाल इहो आ जो कि न जापर गरीब जे अंगण ते मोहम्मद मेहमान थींदो। अरे साईं ने मोटी आयो सेम जी तैयारी मुकम्मल आ अवा हलण जी तैयारी फरमायो। इमामुल अंबिया समून यारन में ऐलान फरमायो। मौला गोस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह मोहब्बत में जुमला चवंदा ॼण त हुजूर इए ऐलान कयो सॼो मदीनो हले जाबिर जी दावत आ। चओ सुभान अल्लाह। हजरत जाबिर घर मोटी आयो घरवारी के गाल दगीची पईजी वई जे कीअं पंहिंजी तैयारी आहे मुख़्तसर माण्हुनि जी साईं वरी समूरनि में ऐलान फरमायो। अबा कदे कदे माई भी मर्दानी गाल करे विझंदी आहे समझो था न। घरवारी पुछे थी जाबिर भला तू साईं के कन मुबारक में चयो त असांजी तैयारी हेतरी आहे जे मां साईं के त चयो जे पोइ ऐलान ॿियनि खे दावत साईं ॾिनी या तूं चयो जे मां साईं के त मुख़्तसर माण्हुनि जे लाइ अर्ज़ु कयो पर साईं समूरनि में पाण ऐलान फरमायो। घरवारी चवंदी पिया परेशान थियण जी पोइ ज़रूरत नाहे मोहम्मद ॼाणे मोहम्मद जो अल्लाह ॼाणे। चओ चओ सुभान अल्लाह। हजरत जाबिर रज़ी अल्लाह तआला घर जे अंदर आयो पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जाबिर जे दर आया के जे दरवाजे पे वक्त जो एमन नवाब खान मीर पीर भोतार मेहमान थे है जाबिर मां तुझे कखावन तुझे तबे तो कुर्बान जे अंगण ते मोहम्मद मेहमान। इमामुल अंबिया हुजूर फरमाया जाबिर तकड़ न कजा वो अटो भी खणी आ वो बर्तन भी खणी आ अल्लाह तबारक व तआला असा जे पैगंबर करीम जे लुआबे दहन में भी कमाल रखियो। मां वट एकड़ो वाक़ो बुधाइनो अब मुसलमा कज़ाब बुधो जे नबूवत जी दावा कई पांजन के बो तकरीर करे एकड़ो पांजो पोइ लगू थियो जे आहे त तू असा जो नबी सही तोखे मनींदाऊं पर को कमाल त देखा को करतब त देखा जे असा अरबन जे कचहरी को गुजरासे मोहम्मद अरबन जे विच में वेठो असा मोहम्मद जो वडो कमाल सी आया जे केड़ो जे अरबिन जा नंढा नंढा बार जे जा वार सिडरा मोहम्मद मुस्तफा हथ घुमाए वार घाटा सजे जिस्म में खुशबू मोहम्मद मुस्तफा पांजो लोहा बेदान कदी करे बार जे मुंह में विझन फसाद ए बलागत जा वाह प्या वहन निभागा तू भी त को करतब देखा आवा जे वठी जो बार अची बटे डी बारन जोर दिनो चौथे डी को शोरो ही ज़ाहिर को सागो हमरा थियो जैसे करतब त तोवारो गीची में पइजियो जे किया जे जन शोरन जे टिकण ते तू हथ रखया सब शोरा ही गंजा थिया अबा हकु हकुआ वलन जी कहावत हक जी बेड़ी लुडंदी आ पर बुडंदी मोहम्मद भी सच्चो तो मोहम्मद जो कुरान भी सच्चो। चो सुभान अल्लाह। हजरत जाबिर रज़ी अल्लाह तआला के दरवाजे पे पाक नबी मुझो मोहम्मद आयो उलमा का बदना मुझो मोहम्मद तो फरमाए जाबिर वो अटो दखणिया वो बर्तन दखणिया इमाम अंबिया मुहम्मद मुस्तफा पाजो लोहा बेदन विदो मा तफसीर में कोन पिया समूर साहब ने खादो अत जाबिर तो फरमाए मां भी ढो करे मानी खादी मुझे घरवारी भी खादी पर इया जो न्यारा न भाजी में कर आईया न अड्डे में कर आईया। ये पैगंबर करीम जो मौजूज़ो नबी से जो साहबिया हजरत अबू हुरैरा मस्जिद नबी जे दरवाजे ते वेठो फरमाया तो भूख जे करे माके चक्कर पिया अचन अबू बकर सिद्दीक गुजरियो त को मसलो पुछांस मन इन बहाने मानी जी सलाह हणे यारो यार के समझंदो एकड़ो हमरा उन चो मां चंडरा पंजा भी सुञाणा त परावा भी सुञाणा गाल समझो जे किया के चंडरो चंडरे के गोले लहंदो आ भलो भले के
आबा भलो भले के कोले लहंदो आ अबू बकर सिद्दीक मसलो बुधाए करे हलिया विया हजरत अबू हुरैरा तो फरमाया मां समझियुम त मुझे यार अबू बकर जे घर जो भी हाल हेणो आ वरी हजरत उमर आया वो भी हलिया विया इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा या मुझो मोहम्मद सियाणन जो भी रहबर एकड़े जंग में जासूस पकड़जी आयो सहाबा पुछन बिया तमा हमलो करण वाला हो त तमा जा मानू घणा हन जे असा ते काह कंदा चे न बुधाईंदुस पाक नबी मुझो मोहम्मद आयो तो सुभान अल्लाह हुजूर फरमाया मानू जो तादाद न बुधा भला तमा गोश्त घणो कंदा हो उठ घणा ज़बह कंदा हो ए मोहम्मद भला इहो बुधाया तो असा 10 उठ ज़बह कंदा हो मुझे नबी सहाबा में ऐलान फरमायो काफिलो 1000 जो साईं की हुजूर फरमायो हिक उठ में 100 मानू खाइंदो आ 10 जो घणो बणियो असा जो मोहम्मद मुस्तफा सियाणन जो भी सरदार हो चो सुभान अबू हुरैरा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सामो अर्ज की या रसूल अल्लाह हे मसलो आ मुझो मोहम्मद मुर्की पियो हुजूर फरमाया अबू हुरैरा तुझे तबीयत के मोहम्मद समझे पियो बुलंद आवाज इमामुल अंबिया हजरत अबू हुरैरा के घर वठी आया और मां कब दिंदा हो सही मालूम फरमायो घर के अंदर खाना पीने जे ला एकड़ो खीर जो प्यालो हो इमामुल अंबिया फरमाया अबू हुरैरा ये खीर जो प्यालो खणी हलो असहाबे सुफा जे तुलबा के तैयार कर समूरन जी मोहम्मद जी तरफा दावत आ सहाबा जी कतार लगी वही शागिर्दन जी हजरत अबू हुरैरा तो फरमाए मां कतार जे मुंड में वेठुम सजे पासे दाने शुरुआत मुडो थी साईं जंजो आया सदुई अबू हुरैरा के फरमायो हुजूर फरमाया अबू हुरैरा तकसीम भी तोखे करनी है अबू हुरैरा तो फरमाया मां के दिल में ख्याल है तो मां के तो जो कोई हथ कोन इंदो सागी हालत थी मां तो विराया पियो अल्लाह अकबर कबीरा समूरा सहाबा खीर पी विया अबू हुरैरा जो वारो आयो साईं दे खणी आयो साईं पेरिया आवा मुझो मोहम्मद तो फरमाया अबू हुरैरा मां मोहम्मद समूरी उम्मत जो नबी हां पेरिया तू पी अल्लाह अकबर कबीरा हजरत अबू हुरैरा तो फरमाए समूरन खीर पीतो मां भी पीतो मुझे मोहम्मद भी पीतो जी नबी मुझे तरी ते शुल्कंदड़ो खीर जो प्यालो रखियो हो खीर में तिर बराबर भी कर रही ना है ए नबी जो मौजूदो आ अबा को खान मोतबर नवाब के ओबर पींदो को मौलवी पींदो यो असा जो मोहम्मद मुस्तफा इन नबी जी गुलामी कयो ए पांजे बच्चन के कुरान वाली तालीम देवायो ए हक जे उलमा जो साथ दियो वरी अल्हम्दुलिल्लाह टाइम अचे पियो समझो ता ना बा असा वायदा वचन डाढा कंदाऊं पर एन टाइम ते वरी पो असा टुड़की पवंदा आहियूं हां साईं पो मां कड़ो मिसाल दींदो रहंदो आ जेके बलजादी गुजरी वे मां पाण बीठो उहे यार जेके ॾींहुं रात मां सां गॾु हूंदा इलेक्शन में 2 ॾींहं या 3 पिया समूरन जा नंबर बंद समझो था ना बा पोतो मान वनी चे मौलवी साहब नंबर न की छा कंदे यार हेडे भी दमो जणो आ ना हां साईं हां बा खौफ है दिल में सिर्फ एक रब जो हक जे उलमा जो साथ जो सच्चा चो आलमन सा कुरान वारन जो साथ जो पांजो ताल्लुक पांजी निस्बत कुरान सा जोड़ो इंशाअल्लाह हिते भी कामयाबी आ उते भी कामयाबी आ बुजुर्गन सा जुड़ी पो इंसान जो कल्ब बंदा धिको अचियो दर खुली पोंदो दर खुलियो त अल्लाह तौफीक जा दर भी खोले छदी मां सकरन वाइस दे पो साईं जेके शाहपुर चाकर वाला वडा मोहम्मद हसन आबादी साहब रहमतुल्लाह अलैह जेके साईं गादी नशीन हाने अब्दुल वाहिद नाथ खान मुसा गडो पो साईं बुधाए पो असा जो जेको डाडो साईं हो ना वो सूफी फनकार हो यकतारे चपड़ी ते गाइंदो साईं मोहम्मद हसन आबादी साहब रहमतुल्लाह जेको वालिद साहब पो साईं बुधाए पो असा जी डाडी वरी वडी मुवहिदानी पो उनके चोंदी फकीर अल्लाह अल्लाह करे छा रखियो आ यकतारन में जे चरी आ छाडनो आ मुलन जी गालियों जी करी पो साईं बुधाने विया त सखर वयो के राग जी महफिल में गायण खबर पस त ताज महमूद अमरोटी पियो अचे कहीं जगह ते यारन के चई रोज गायण वजायण ढोल धमाका शैतानी जा कम कंदा आहियूं अजो इंतजार कयो ताज महमूद अमरोटी सचो सैयदा जे अंग्रेज के पादर हया दिल जे दीदारो करे जांस पो साईं बुधन दादा साईं रहमतुल्लाह अलैह बुधाईंदा त पो जने साईं दे वयो साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह दिसी करे हथ वेकरा फरमाया साईं ने फरमायो फकीर काथे तुजो ही त ताज महमूद अमरोटी के इंतजार हो भाकुर पाए साईं बुधाईंदा हाथ जे जोर जो साईं दिनो सजे जिस्म पघर निकरी पिया विलायत जो करंट एड़ो लगो जो खानदानन मा विलायत न पई वनी
छड़ा अल्लाह तबारक व तआला असां के बुजुर्गन सां भी जुड़न जी तौफीक अता फरमाए हक जे उलमा सां जुड़ी पो उलमा जी इज्जत कयो एहतराम कयो पाण भी जेको आ त कुरान वारा बणजी पो पंहिंजे बच्चन के दीनी माहौल सां मुनवर कयो त इंशाअल्लाह हिते भी कामयाब उते भी कामयाब जेको मां ॻाल्हायो ऐं ॿुधो रब तआला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मक़बूल फरमाए जमीयत जान बाज़न जी जमाअत आ हकीकत में इया अल्लाह वारन जी अमानत आ हकीकत में जमीयत जे जवानन जा ॾिसी जज़्बा ठरी वेंदे जमीयत जे जवानन जा ॾिसी जज़्बा ठरी वेंदे सुता शींहं थो जाॻाए जे पया जागी ॻरी वेंदे जमीयत जे जवानन जा ॾिसी जज़्बा ठरी वेंदे वमाल अल्हम्दुलिल्लाह।